हस्ती को हस्ती से मिटा देंगे, उस फर्द की हस्ती को हस्ती से मिटा देंगे। नबूवत की यूं धूम मचा देंगे, उस काफ़िर पैगंबर का सर तन से उड़ा देंगे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तारी सिरियाहो न्यू मैरान न्यूज़ रुकयूं था ख़बरंडा ख़बर शामिल की पिया झंडो मरीमा रिपोर्ट नौकाफ मदी जी प्यारो लुंड में ख़त्म नबूअत के हवाले से रैली कढी पई। रैली में ज़ोरदार नारन की गूंज शहर नारन से गूंजी उथियो। रैली के ख़िताब कंदे करीमुल्ला कायम खानी मौलवी हमीर शाह वाहिद जट हाकिम अकलानी ऐं ॿियनि चयो त असांजो आख़िरी नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। पाकिस्तान में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कादियानिन के काफ़िर करार ॾिनो, असां उन जा शुक्रगुज़ार आहियूं। चीफ जस्टिस जेको कादियानिन जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो उन खे असां नाकाम बणायो। असां पंहिंजे आका जा ग़ुलाम आहियूं, जेसिताईं असां नबी करीम जा ग़ुलाम आहियूं ख़त्म नबूवत जी पैरवी ते हलंदासूं। मुसलमान अमन परस्त क़ौम आहे। पाकिस्तान में कानून पास थियल आहे, जेको सहाबन जे ख़िलाफ़ गुस्ताखी करे उन खे सज़ा मौत ॾिनो वेंदो, पर हिते उन्हनि गुस्ताखनि खे छॾियो वञे थो। असांखे अफ़सोस थियो त प्यारो लुंड जे इंतज़ामिया ख़त्म नबूवत रैली खे सिक्योरिटी न ॾिनी। असांजो आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, जंहिं ते असांजो ईमान आहे। रैली रईस पंप खां तालका प्रेस क्लब ते पहुती। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मैरान न्यूज़।